नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के सिजावल मां खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MP सैयद रियाज़ शाह शिराज़ी अॼोकी सिंध असेंबली जे इजलास में IB टेस्ट जी अहम इशू के ऐवान में उथारण ते पूरी सिंध खे सलाम पेश करे थी। थैंक यू ऑनरेबल स्पीकर साहब। सर अॼु महिरबानी इन असेंबली में ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो पॉइंट ऑफ ऑर्डर ते। पर असांजे सिंध जो हिकु तमामु वॾो मेन हिकिड़ो इशू आहे। असांजे तव्हांखे पाण बि ख़बर आहे त सिंध या सॼे पाकिस्तान सॼी दुनिया में अॼुकल्ह कोरोना जे करे कोविड जे करे 2 सालनि खां हालात ख़राबु लॻा पिया आहिनि। माण्हू पंहिंजी ज़िंदगी बचाइनि पिया। अलाह पाक उन में ज़िंदगी बचाइण में इलाही माण्हू जूं हिन 1.5-2 सालनि में इलाही अहिड़ा सुठा सुठा माण्हू हिन दुनिया मां विया हली। उन में मुंहिंजो वालिद साहिबु हो सईद एजाज़ अली शाह शिराज़ी। मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे कि सिंध जो हिकिड़ो मेन इशू आहे। न कोविड जी वजह सां माण्हू तइलीम खां इलाही परे रहिया आहिनि। इलाही चीज़ 2 ॾींहं पहिरियां शायदि हिकिड़ो ॾींहुं पहिरीं हिकिड़ो IB1 टेस्ट वरितो आहे JST जो टीचर्स जो। त उन में ख़बर न आहे केतिरा परसेंटेज ते पास हो। पर मुंहिंजी हिकु सजेशन आहे पंहिंजी गवर्नमेंट सां। मूंखे यादि आहे 2017 में मुंहिंजो वालिद साहिबु हिन ई असेंबली में MP हो। 2017 आहे या 2016 आहे। त मुंहिंजे बाबा कोशिशि कई, मुंहिंजे बाबा सईद एजाज़ अली शाह शिराज़ी कोशिशि कई। उन वक़्त में सिंध गवर्नमेंट अनाउंस कयूं पुलिस जूं सीटूं। पुलिस में इलाही माण्हू रहिजी विया हुआ। 50% ते पास हो या 55% ते हो। त उन वक़्त में मुंहिंजे वालिद साहिबु कोशिशि कई त असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु या पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इहा पॉलिसी आहे त आवाम खे रोज़गार ॾियूं। माण्हू जेके इलाइक़े जा माण्हू हुआ उन वक़्त में 30% ते शायदि सिंध गवर्नमेंट परसेंटेज घटाए 30% रखियो वियो। त उन में सॼे सिंध जे 12 ॾींहंनि मां हर इलाइक़े मां माण्हू नौकिरियुनि में पुलिस में कांस्टेबल ते खजी आया। त अॼु मुंहिंजो बि इहो ई मशवरो आहे सॼी सिंध गवर्नमेंट खे। असांजे ऑनरेबल मिनिस्टर साहिबु वेठो आहे, सरदार शाह साहिबु वेठो आहे, असांजे चीफ मिनिस्टर साहिब खे बि अर्ज़ु कंदुसि। असल मसइलो इहो आहे कि अगरि कराची शहर में जेकी तइलीम आहे एजुकेशन ते ॿार जी पढ़ाई जो जेको मसइलो आहे त उते ज़्यादा एजुकेशन आहे। अगरि हैदराबाद शहर में वधीक आहे, जेकी बि शहर आहिनि उन में तइलीम जो मयार वधीक आहे। अगरि केटी बंदर आहे या बाराड़ी जो घोटकी जो इलाइक़ो आहे उन में तइलीम जो अञा मसइला आहिनि। त इन ते 30% ते जेके JST जे टेस्ट जो रखियो वियो पास मार्क्स ते। त मुंहिंजे अंदाज़े में मुंहिंजी सजेशन बि आहे, सिंध जे माण्हू जी इहा डिमांड बि हूंदी। ऐं सम्झां थो असांजी पीपल्स पार्टी हमेशह इन्हनि मसइलनि खे हल बि कयो आहे त 30% ते JST खे टेस्ट खे पास कयो वञे। जेके बि माण्हू टेस्ट ॾिननि कल्ह त हीअ सॼी सिंध जे माण्हुनि जो तइलीम 2 सालनि खां जीअं इलाही पुठिते पियल आहे कोविड जी वजह सां त बहितर थींदो। ऐं वधि में पंहिंजे सिंध जे माण्हुनि खे उन इलाइक़े यूनियन काउंसिल में 30% ते माण्हुनि खे जॉब्स बि मिली वेंदियूं। त इहो वॾो मेन इशू आहे ऐं थींदो इनशाला। असांखे उमेदु आहे असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी कंदी। वॾी महिरबानी। जी पाकिस्तान जिंदाबाद, जी भुट्टो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।